जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 4 जनवरी 2024 विस्पति जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास कृष्ण पक्ष जी अष्टमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य सुठो रहंदो, तॾहिं आनंददायक हूंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कोई अटकियल कम पूरो थियण जी संभावना आहे। वॾो कोई कार्य सिद्ध थी तो सघे। अॼु हुननि खे यश ऐं कीर्ति भी मिलण जी संभावना आहे, त अॼु जो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थी तो सघे। कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। अॼु पंहिंजे संतान पक्ष मां भी सुठा रिलेशन्स ठाहे रखण तव्हां जे लाइ तमामु सुठो रहंदो। मन खुश रहंदो, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी प्राप्ति मिलंदी। कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, पर हुननि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त कोई नंढो रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु कंहिं ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अगर स्थान परिवर्तन करणो हुजे त अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। अॼु हुननि खे यश ऐं कीर्ति जी प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें तव्हांखे सफलता जी प्राप्ति थींदी, त अॼु जो ॾींहुं स्वास्थ्य भी सुठो रहंदो ऐं आनंददायक हूंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अॼु काई पीली वस्तु जो दान करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे घर में ऐं कार्यस्थल में वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। स्वास्थ्य तव्हांजो ठीकु रहंदो। अॼु जो ॾींहुं ओवरऑल तव्हां जे लाइ एवरेज ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। तव्हांखे कार्यस्थल ते भी धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। धन सुख संपदा जी अॼु प्राप्ति थी सघे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो ऐं ॾींहुं भी तमामु सुख सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। अॼु जे एपिसोड में तव्हांखे ॿुधाईंदासीं कि वृषभ राशि वारनि खे कहिड़ो मंत्र जाप करण सां हुननि जी मन जी कामना पूरी थींदी। धन प्राप्ति सुख संपदा जी हुननि खे प्राप्ति थींदी। साण ई साण यश लाभ ऐं कीर्ति भी हुननि खे प्राप्त थींदी। रोग भी हुननि जा दूर थी वेंदा। त वृषभ राशि वारनि जे लाइ मंत्र आहे ओम गोपालाय उत्तर ध्वजाय नमः। इहो मंत्र वृषभ राशि वारा नित्य घट में घट 10 दफ़ा जाप कंदा त हुननि खे धन धान्य जी प्राप्ति थींदी।
सुख संपदा हुननि खे प्राप्त थींदी, साण ई साण रोग जेके हूंदा उहे दूर थी वेंदा। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे भावेश जी जो, जेके लखनऊ उत्तर प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जी शादी कॾहिं थींदी ऐं शादीअ जा योग कॾहिं बीठल आहिनि। त भावेश जी, तव्हांजी शादी जा योग बिल्कुलु बीठा आहिनि। हाणे खां हिन जनवरी खां वठी करे अप्रैल ताईं सुठा योग बीठल आहिनि। थोरो ई प्रयत्न करण सां तव्हांखे रिज़ल्ट्स अची वेंदा। तेसि ताईं तव्हां हर विस्पति जे ॾींहुं केले जो जिथे वण हुजे शाम जे टाइम ते ॾीओ ॿारे अचो ऐं पंहिंजे मन जी कामना चई अचो त जल्द सां जल्द तव्हांजी मन जी कामना पूरी थींदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।